नाज़रीन, दादू जे अलीबख्श कॉलोनी में बुनियादी सहूलतूं न हुअण करे रहवासी सख़्त ॾुखियनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था नवीद कुरैशी जी ही रिपोर्ट। अलीबख्श कॉलोनी है जेका तमाम घणी पुठिते पियल है। हिननि जो रहवासी जो इहो चवणु आहे त हिते का बि सूरत न आहे, न रोड आहे, न रस्तो आहे, न गैस आहे। अचो हितां रहवासियुनि खां पुछां की उहे छा था चवनि। मसला है त असां न रोड आहे, न का बिजली आहे, न को असांखे सहूलियत आहे, न का शइ जी सहूलियत न आहे। असां अली माना वेठा आहियूं जीअं असांखे 10 साल आहे, जेको सो कुझु बि असांखे न थियो आहे हिते। असां वोट बि ॾियूं था, रफ़ी ख़ान खे ॾियूं था, असांजो ईअं साथ नथो करे त आहिनि या कोन्हनि। हिते असांजी वोटनि जे वक़्त में भली पाणी हुजे, गप हुजे, असां सार जे लहनि था। बाक़ी वक़्त थी वियो आहे, 2 चकर 3 चकर चढ़िया आहिनि, असांजी का बि सार संभाल नथा लहनि। साईं हिते न बिजली आहे, न गैस आहे, न नालियूं आहिनि, सम्झे, न रोड आहे, कुझु बि न आहे। का मयत थिए थी या छा, त मींहुं वसे थो त असां मयत खे बि असां जेको आहे सो ईअं माना खयूं तव्हां खणी था वञूं, असां पाणी मां घिड़ी खणी था वञूं। उन खां बावजूद में जेको आहे सो माना जेका 10 मिंट में असांजी मयत हितां निकिरी हले अॻिते, उनखे तक़रीबन अधु कलाक थी थो वञे। असां रुॻो नालनि में गटरनि में फाथा पिया आहियूं। उन असां लाइ घिटियुनि में जेके नालियूं आहिनि या गटर आहिनि, सभु रोड रस्तनि ते था पवनि, घिटियुनि में था पवनि। असांखे रोड रस्तो को बि महिरबानी करे असां साहिद मुराद अली शाह खे बि चऊं था अपील आहे असांजी, त असांखे रोड या घिटी रस्ता असांखे ठाराए ॾियनि, मथे करे ॾियनि। हर शइ असांजी रफ़ीक जमाली साहिब खे असांजो गुज़ारिश आहे। उन जे करे असां इहो इतला चऊं था असांखे असां वोटर उन्हनि जा असांखे हर शइ ठाहे रोड रस्तो असांखे ॾींदा। असांखे अलीबख्श कॉलोनी न रोड, न रस्तो, न नाली, न लाइट, को न गैस सही आहे। महिरबानी करे असांखे गैस, रोड मिले, लाइट मिले। हे पाणी में असां जंहिंजो हे बरसाति पवे थी त हेॾे पाणी में भली इहो मरीज़ मरी वञे त मरी वञे, या वरी कुल्हनि ते खणी हितां टपायूं। पाणी मां किरास कोन थींदो आहे। अलीबख्श कॉलोनी आहे, हिते रोड ठाहियो। मसला अहिड़ा आहिनि, हिते न रोड न रस्तो, बस मींहुं बि वसे थो त पोइ न स्कूल वञी था सघूं, न छा। इन लाइ अचो आहे, न गैस आहे, न चाहे बिजली बि कॾहिं आहे कॾहिं कोन्हे।